ख़बर मां ॾियूं कलोई वेझो LBOD सिम नाले जे RD 211 0 पॉइंट वटि कट हणण जी हिमायत ऐं मुखालफ़त में सवें माण्हुनि जो थरकोल सीपेक रोड ते ॿिए ॾींहुं बि एहतिजाजी धरणो जारी आहे। धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल आहे। सवें गाॾियूं रोड जे ॿिन्ही पासनि खां बेहिजी वयूं आहिनि। ख़बर खे ॾियूं पिया मीरपुर ख़ासि ऐं बदीन ज़िले जे सवें माण्हुनि एहतिजाजी धरणो हणी मुतालबो कयो आहे त असांजा समूरा इलाइक़ा ऐं घर फसल ॿुॾी तबाह थी विया आहिनि। पुराणा लंघ खोले पाणी नेकाल कयो वञे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त हाकड़ो ढोरे पुराण ढोरे ऐं LBOD जा 0 पॉइंट बंदि ॿधी असांखे ॿुड़ियो वियो आहे ऐं उन्हनि ज़मीनुनि ते बासरनि जा कब्ज़ा आहिनि जेकी लंघ खोलिया वञनि न त एहतिजाज जारी रखियो वेंदो। मिठी खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर सदाम बजीर लाइन ते मौजूद आहे। जी सदाम, कहिड़ा तफ़सील आहिनि हिन धरणे बाबति? जी तव्हांखे ॿुधायां कल्ह ई वेझो LBOD फाइनल 0 पॉइंट वटां कट वारो मामिलो अञा ताईं जेको कल्ह खां एहतिजाज जारी आहे पर हल वियो आहे। ॿिन्ही धरणा जारी आहिनि। सरकारकर ज़िले जो ज़मीनी राब्तो मीरपुर ख़ासि बदीन हैदराबाद कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां कटिजी वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं वेंदड़ मजतोड़े मुसाफ़िर परेशान थी विया आहिनि। जॾहिं नवकोट ऐं जुडो विच में सिम नाले पुल पाणी हेठि अचण करे ज़मीनी राब्तो 1 महीने खां थर सां कटियल आहे। कलोई जो नेवी चेक ऐं शादी लाइ धरणा हुजनि 2 ॾींहंनि खां कराची ऐं हैदराबाद सां राब्तो मुकमल तौर कटिजी वियो आहे। सरपरकर ज़िले जो राब्तो सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां कटियल हुजण करे आम वाते जूं शयूं भाॼियूं तौर थर जे ॿियूं शयूं जेके आहिनि थर जो राब्तो कटण बावजूदि सिंध हुकूमत सरकार तौर ख़ामोश तमाशाई बणियल नज़र अचे थी। ॿिए पासे थरपारकर ज़िले इंतज़ामिया बदीन ज़िले इंतज़ामिया मामले खे निबेरण लाइ कोई बि जोगा उपाउ न वरिता आहिनि। अवाम खे वेतर मुश्किलातुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।